सेहतमंद नेरनि में उॿरियल आना बहितरीन चूंड आहिनि। आना उन्हनि सेहतमंद खाधनि मां हिकु आहिनि जिन खे इंसान हज़ारें सालनि खां खाई रहियो आहे। हिकु सेहतमंद नेरनि खे ॾींहं जी अहम ग़िज़ा चइजे त ग़लति न हूंदो। नेरनि छॾणु न रुॻो वज़न में वाध जो सबबु बणिजे थी, पर अव्हां जी याददाश्त बि मुतासिर करे सघे थी। आना अव्हां खे वधीक देर ताईं पेट भरियल रहण में मदद ॾींदा आहिनि, जेको वरी वरी बुख लॻण वारी तकलीफ़ बि ख़तमु कंदो आहे, छो त आना प्रोटीन जो वॾो ज़रियो आहिनि। आननि में कैलोरीज़ घटि हूंदियूं आहिनि ऐं हिन में ज़र्दीअ सां रुॻो 78 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। पर जेकॾहिं अव्हां वज़न घटाइण चाहियो था त ज़र्दी खे छॾे अछो आनो खाई छॾियो। अव्हां पंहिंजी नेरनि में 2 आना शामिल करे सघो था, जिन में 240 खनि कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। उॿरियल आननि में मौजूदु कोलिन जिगर जी सिहत खे बरक़रार रखण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि ऐं जिगर जो सेहतमंद हुजणु अव्हां जे समूरे जिस्म खे सेहतमंद रखंदो आहे। उॿरियल आना याददाश्त खे बहाल करण ऐं उन जे कम खे बहितर बणाइण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। ॿारनि लाइ बुनियादी नेरनि जे तौर ते आननि जो इस्तेमालु ज़रूरी आहे। आननि में विटामिन ई, डी ऐं फोलिक एसिड हूंदा आहिनि, जेके मुदाफ़ियती निज़ाम खे वधाइण में अहम किरदारु अदा कनि था। उॿरियल आननि में विटामिन डी जझे मिक़दार में हूंदो आहे, जेको न रुॻो हॾनि जी बनावट में मददगार हूंदो आहे, पर जोड़नि जे सूर ऐं हॾियुनि बाबति ॿियनि मर्ज़नि जो ख़तरो बि घटाए थो। सवाल इहो आहे त हिक फ़र्द खे हिक ॾींहं में केतिरा आना खाइण घुर्जनि। ॿारनि खे रोज़ हिकु आनो ज़रूरु इस्तेमालु करणु घुर्जे। आना आयरन, फोलेट, प्रोटीन ऐं ओमेगा 3 फैटी एसिड जो सुठो ज़रियो आहिनि, जेको ॿारनि जे सेल्स जी वाध वेझ, दिमाग़ जी वाध वेझ में मदद करे थो ऐं रोज़ प्रोटीन जी ज़रूरत खे पूरो करे थो। बालिग़ या नौजवान माण्हू रोज़ 1 खां 3 आना खाई सघनि था। ही HDL जी सतह खे वधाए थो ऐं LDL जी सतह खे घटि करे थो। अहिड़ी रीति दिलि जी सिहत महफ़ूज़ रहंदी आहे। आना दिमाग़ खे सुठे नमूने कमु करण में मदद कंदा आहिनि ऐं मुदाफ़ियती क़ुवत वधाईंदा आहिनि। पीरसन माण्हुनि खे हफ़्ते में 7 आना खाइण घुर्जनि। उमिरि वधण सां हॾनि जी मज़बूती घटिजी वेंदी आहे ऐं आना विटामिन डी फ़राहम कंदा आहिनि, जेको हॾनि जी सिहत लाइ जिस्म खे कैल्शियम हासिल करण में मदद कंदो आहे। इन सां गॾोगॾु आना 13 ज़रूरी विटामिन ऐं मादनियात सां भरपूर हूंदा आहिनि। इन लाइ अव्हां खे घुर्जे त नेरनि में आने खे शामिल करियो ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जी सिहत जो ख़्यालु रखो।